वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के गाला बिस्किट ऐं सुहाण चांहि जेके नव ॾिसनि खे जोड़े थी ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स स्प्रे मच्छरनि जो ऐं बॉडी स्प्रे क्राउन जी तालिब आऊं तव्हांखां ज़रूरु पुछणु चाहींदमि त तव्हां चलो मज़दूर बि पर कॉमेडी जी तरफ़ सां कीअं आहियो? कॉमेडी जो शौक़ु छो थियो त? स्कूल जे दौर खां ई हो। अच्छा स्कूल जे दौर खां शुरू खां ई तक़रीबन मुंहिंजी हर ॻाल्हि ते माण्हू खिलंदा। अच्छा मूंखे पाण खे ख़बर न पवंदी मुंहिंजी ॻाल्हि खिलंदी त मां चरियो आहियां सही छा आहियां सही पोइ चवंदा यार तुंहिंजो अंदाज़ ॻाल्हाइण जो अहिड़ो आहे न माण्हू खे खिल वेठी ईंदी आहे। सही टीचर मूंखे मारण जी कोशिशि कंदो मां माफ़ी अहिड़ी तरीक़े सां वठंदुसि टीचर खिलण वेही रहंदो सर सज़ा ॾियण आया हो या सही पोइ मूंखे सज़ा ई माफ़ करे छॾींदो चई तूं बसि वेही रह तूं पढ़ी न मुंहिंजे करे तव्हां पढ़ियो ई मुंहिंजे तव्हांजी दुआऊं आहिनि अॼु ताईं उहो टीचर मूंखे मिलंदो आहे पर मार ॾिया त शायदि तव्हां पढ़ो हा सही आहे मतिलबु हिकिड़ी मार मिली वञे हा त पर हिननि जी जेकी कॉमेडी जहिड़नि लेकिन कॾहिं कॾहिं प्यार बि जेको आहे न ॿार खे ख़राबु करे छॾींदो आहे। जी जी तव्हांखे कॉमेडी जेका आहे न इहा माना इन में नुक़सान बि आहिनि। मसलन हाणे ॾिसो न मुंहिंजे घर में खिलण जो आवाज़ थो अचे कंहिं लंघियो कंहिं मूंखां पुछियो आहे तुंहिंजी ख़ुशख़बर ज़िंदगी जो राज़ छा आहे? हा रुगो तुंहिंजे घर में खिलण जो आवाज़ मां चयो मुंहिंजे घर वारे मूंखे जॾहिं वेगणे थी हाणे जॾहिं गुस्सी थो वञे त मां थो खिलां लॻे थो हू थी खिले। इहो हिकिड़ो राज़ आहे इहो राज़ आहे पर इहो घटि हूंदा पर इहे रियलिटी कोन हूंदी मुंहिंजे ख़्याल में। तव्हां पुछो को आहियो कॉमेडी जी तरफ़ ॿिया एक्टिंग करे सघो पिया को कॉमेडी तरफ़ हाणे ॾिसो न हिकिड़ो कुदरती ॾाता हुया। हाणे हिकिड़ो मूं ड्रामा कयो मेरा टीवी ते जंहिंमें मूंखे गोली लॻे थी गोली लॻी खां पोइ वरी डायलॉग कुझु ॻाल्हाए पोइ वरी मां मरी थो वञा वरी ड्रामो त 2-3 दफ़ा हली वियो ठीकु आहे जॾहिं वरी नेक्स्ट डायरेक्टर मूंखे मिलियो यार तूं कहिड़ी अदाकारी कई आहे फेल थी मां छो चए तोखे गोली लॻी आहे तूं डायलॉग थो ॻाल्हाए तुंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट आहे माना हिकिड़ो दर्द जो कैफ़ियत जो पेन आहे मरण वारी उहा कोन उहा ई मूं ॻाल्हि या कुदरती ॾात हूंदी आहे हर माण्हू मज़ाक फनकार नथो थी सघे। सही माना तव्हां उन कॉमेडियन आर्टिस्ट हो जेको मरण वारी में कैफ़ियत में बि खिलो पिया पोइ तॾहिं तव्हां शायदि पोइ कॉमेडियन थी हा ॿियो वरी कादिर बख़्श मिठू असांजो उस्ताद सही जेको उनजो जेके हा अलाह असांखे हयाती ॾिएसि त उहो ई चवां थो त जेकॾहिं कादिर बख़्श मिठू फॉरेन में हुजे हा त अलाए किथे हुजे हा पाकिस्तान में या त उते सही बिल्कुलु सही उहो बहितरीन कॉमेडियन पर उन्हनि जो फन पूरी दुनिया ॾिसे पई सराहनि पई ऐं असां वटि उन्हनि जी रिस्पेक्ट आहे काफ़ी प्रोग्राम्स उन्हनि खे स्पेशली असां सॾायो वेंदो आहे काफ़ी माण्हू उन्हनि को टाइम ऐं जॾहिं हू कंहिं बि प्रोग्राम में अची वेंदा आहिनि त एॾी रश थी वेंदी आहे उन्हनि जे तरफ़ो सेल्फीज़ जी लफ़्ज़ में माना कॉमेडी हाणे हिकिड़ो प्रोग्राम पियो थिए उन में कादिर बख़्श मिठी बि हो मां बि हुउसि त मां वरी वञी होस्ट खे चयो बार पहिरियां मूंखे नंबर ॾिजां लेकिन हे अचो त पोइ मुंहिंजी दाल कोन करंदी ज़ाहिर आहे उस्ताद आहे चए ठीकु आहे भला अचे पहिरियां हुननि मूंखे नंबर ॾिनो हाणे मां वरी उन में कादिर बख़्श मिठी तारीफ़ घणी कई उस्ताद 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 मां चयो जॾहिं मां पंहिंजा एटम पूरा करे वरी जॾहिं हो जो आयो न पोइ अचणु छॾे चई त भाउ हे जेको हींअर मंज़ूर अचणु ॾियो मूंखे उस्ताद उस्ताद पियो करे तव्हां हिन खां इहो त पुछो हिन खे मूंखे रखियो सेखारियो आहे अच्छा कहिड़ो तव्हांजो कॉमेडी प्ले घणो मशहूरु थियो या माण्हुनि खे थियो या तव्हांखे पाण खे ख़ुदि वणियो को अहिड़ो स्टैक ॿुधाईंदा असांखे त कहिड़ी कॉमेडी तव्हांखे पाण खे ख़ुदि खे घणी वणी जेके तव्हां करण में इज़ी महसूसु कयो? इज़ी जीअं कादिर बख़्श मिठू जा ॿोल हूंदा आहिनि न जीअं जानवरनि जी ॿोलियूं हूंदियूं आहिनि या कुझु आवाज़ हूंदा आहिनि या कुझु लतीफ़ा हूंदा आहिनि त तव्हां करे कहिड़ो मूं में टैलेंट आहे मज़दूर खे ख़ुशि करण लाइ मां तव्हांखे भला सही अॼु लेबर डे आहे बिल्कुल हा लेबर डे आहे मज़दूर अलाह किथे घर में हुजनि मज़दूर वीचारो वॾो बिल्कुल हींअर बि पोरे ते निकितल आहे गवर्नमेंट इहा करणु खपे पॉलिसी उन्हनि जो अलाह को ॾींहुं मोकल हुजे सही मोकल त हूंदी पर लाइट कोन हूंदी तव्हां त हिते आहियो सम्झे मज़दूर खिलाइण लाइ मां तव्हांखे जी जी ॿ आवाज़ ॿुधायां तव्हां लेडीज़ ऐं जेंट्स सही मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोना साईंया मां मोहबत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया तूं दिल दे तूं दिल दे तूं दिल दे मूंखे दिलबर मां चाहत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया मां मोहबत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया तूं दिल दे तूं दिल दे तूं दिल दे मूंखे दिलबर हो मां आशिक तुंहिंजो आहियां मां मोहबत तुंहिंजी आहियां ओ सोना साईंया जबरदस्त कमे तक पइजी वियो
मोरे साथ कढियो तोखे अख में कख पइजी वियो मोरे साथ कढियो मोरे साथ कढियो वाह वाह जबरदस्त तोखे कख बि न सांदी आया तोखे कख बि न सांदी आया ओ सोना साईं वाह 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 तू दिल दे मूंखे दिलबर ओ मां आशिक तुंहिंजो आहियां मां मोहब्बत तुंहिंजी आया जबरदस्त मां जबरदस्त चाहत तुंहिंजी आया ओ सोना साईं वाह जबरदस्त जबरदस्त सुठी परफॉर्मेंस वाकई इंसान हिकिड़ो में ॿ आवाज़ूं जॾहिं कटे थो त ॾाढो ॾुखियो डिफिकल्ट कमु आहे बिल्कुलु सही तालिब बाबा तव्हां छा चवंदो असां बसि इहो ई चवंदासीं त फनकार जेको बि आहे मज़दूर जो ख़्यालु रखे सही हिक ॿिए जी मदद कनि अॼुकल्ह मज़दूर अहिड़ा आहिनि जो हिक ॿिए खां सड़ंदा बि आहिनि अच्छा मज़दूरनि में बि इहो जेलसी वारो हा सही मूं ॿुधो कि वॾे हुननि जो औलाद ऐं पुछनि सही आहे न मज़दूर भाई भाई बिल्कुलु ॿ मज़दूर गॾु वेहंदा हिकिड़ो वठण ईंदो त ॿई हुते गॾु बीह रहंदा यार हिकिड़ो हलियो वञे ॿिए जी रोज़ अलॻि ॾींदो ॿिए खे सही भाउ जी ॻाल्हि कटियां थो इन खे माना एलर्जिक न चइजे इहो मज़दूर बि मजबूर आहे वीचारो सही हाणे ॻाल्हि भाई ॻाल्हि त करे त माना अॻु में जो हो चवंदो मूंखे मज़दूरी मिले हो चवंदो हे माण्हू मूंखे वठी वञे इहे ॻाल्हि था पर रोज़ी ताला साईं लिखी आहे न कनि पर हाणे अगरि हिकिड़ो माण्हू न उथंदो त ॿियो पाण हली ईंदो त यार हिन वटि वञो न इन खे मां कटियां थो ॾिसो न हाणे वता फ़िक्र वारी ॻाल्हि त मूंखे अलाह ॾींदो वण ते वेही रहियो शाम थी वधि बुख पियो मरे पोइ हेठि हिकिड़ो अची मानी पियो खाए मथां ओ बाबा हले 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 मानी खाऊं सही हर शइ खंखुड़को हुजे बिल्कुलु त तॾहिं शइ मिलंदी न ज़रूरत वारी जेकी शइ हूंदी उहो पाण वठण ईंदो सही अगरि ज़रूरत शइ आहे त वठण त वेंदो न पर जंहिंजे नसीब में जेकी रोज़ी आहे उन्ही ते पाण में इत्तेफ़ाक़ हुजे त यार तूं हलियो वञ पहिरीं तोखे हलां वञे मूंखे बि मिली वेंदी सही पर असां चवंदा न हू 500 थो वठे मां 300 वठंदुसि मूंखे ॾियो हुनजी रोज़ी ख़राब इहो बि थींदो आहे ख़ासि तौर ते जेके ऑटो वारा बि हूंदा आहिनि उहा बि उन्हनि जी रोज़ी हूंदी आहे उन्हनि ते बि काफ़ी बार्गेनिंग थींदी आहे को घटि वठे ऑटो वारनि में पठाण मशहूर अथव अच्छा पठाण तव्हांखे 20 रुपए वठी वंदो न वो बैठो भाई छो त हुनखे सम्झ में न ईंदी आहे पठाण 20 रुपए में किथे ॾिसो न हुनखे मना न करणो भला 20 रुपया भला ठीकु आहे भला सीएं जी निकिती अॻिते वरी अला मालिक वरी ॿियो को परे हुनखे सम्झ में न ईंदी आहे न सही हिकिड़ो इस्त्री खणी आयो चए मां पुछां घणे जी आहे चई 1000 रुपया मुंहिंजो 1200 वटि चई वारे में कोन थी अचे पठाण आयो हिकिड़ो मदीने में 5-6 साल कमाए आयो अची घर वेठो त दुकानदार काफ़ी माना हर इंसान जी पंहिंजी पंहिंजी कैफियत आहे पंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे उन इंसान उन ते हूंदो आहे पर मां तालिब साहब सां इहो ज़रूरु सवाल करणु चाहींदमि त जीअं ॾिसो तव्हां जीअं मूं पुछियो सरको त तव्हांजो हिकिड़ो मूवमेंट मां ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि ते वरी चलो ॿुधायो वठो हाणे 5-6 साल सऊदी कमायो पठाण आयो घर ते दुकान ते जीअं खाता खोलो वो दुकानदार खुशबू थी त हाणे माना सऊदी कमायो मूंखे हाणे पुराणो बिल 5-6 हज़ार बचे उहो ॾींदो हुन खातो जो खोलियो उसमें हाजी लिख दो उसमें हाजी लिख दो मां हज करे सही बिल्कुलु सही मां तव्हांखे इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त तालिब त जीअं तव्हांजो अहिड़ो कहिड़ो यादगार मूवमेंट कॉमेडी जो रहियो जंहिंमें तव्हां करण में थोरी प्रॉब्लम्स या जंहिं काफ़ी पज़िराई बि मिली तव्हांखे मुक़ाबले में करेक्टर हुया कहिड़ा हिकिड़ो टीबी जो मरीज़ हो सही जंहिंमें 1.5 कलाक पूरो खंगणो पियो हो 1.5 कलाक पूरो 1.5 कलाक ऐं हर अस्पताल में शो हुयो मुंहिंजो इहो एनजीओ जी तरफ़ां हो सही पर जॾहिं इहो जंहिं बि ॾिठो न उन इहो चयो यार तूं पंहिंजो इलाज त कराए ऐं स्ट्रीट थिएटर हो इहो सही त 1.5 कलाक खंगण उन खां पोइ वरी नॉर्मल थी ॻाल्हाइण सही मूंखे काफ़ी हुन में अवार्ड बि मिलिया सही पाड़े में मुंहिंजी लही कयो त हुन चयो यार वाकई तूं ईअं कंदो आहे मूं चयो यार कयो ऐं ॿियो वरी हीरोइन वारो करेक्टर अच्छा हीरोइन सही जंहिंमें इंजेक्शन बि हणा सची में बि घणो इंजेक्शन लॻी वियो फिल्म में जंहिंमें 1.5 कलाक मां पाण वरी छा थी वियो नशे में धुतासीं बसि एक्टिंग में हालांकि खाली सिगरेट बि कोन पींदो आहे सही पर जन सुई हणंदो थोरो हथ थड़ी तेज अंदर लॻी वई पोइ त डायरेक्टर अली अकबर पठाण हुयो सही क्या किया मुझे नशे में धुता गया रियल में आ गया रियल कम्युनिकेशन ये एक एक्टर जी जेके परफॉर्मेंस हूंदी आहे रियलिटी माना वाह लाला अफजल उनके कैरेक्टर एॾो वणंदो सही किथे बि शो हुजे न चवंदो यार तूं ये कर इहो कैरेक्टर तूं कर रियलिटी त हूंदा त हिकिड़ो ड्रामो थियो पीटीवी जो हिते गिदू में पूरी टीम आई
उते मूंखे चयूं तूं बि अच मूंखे उते मिलियो चरे जो किरदारु अच्छा चरे जो सही तो जॾहिं असांखे अंदरि रूम में वठी आया त उन चरिया जेका अलाह पनाह ॾे कंहिंखे चरियो न करे अंदरि उनजी माना एॾी किफ़ियत थी जो ॿाहिरां हिकिड़ो असां उन जा जेके आहिनि न ड्रेसिंग वारा जेके डॉक्टर आहिनि उहे असां गॾु हुआ उन्हनि खां टिजनि पिया अच्छा हा असां कोन ढकणी हुजे चरिया जे कहिड़े मयार आहे सही सो ॿाहिरां तालो खोलियो पोइ सॼो माना जेको सिस्टम आहे कैमरो वेमरो वरी अंदरां तालो हयो पोइ उहो असां गॾु वेठा उहे अंदरि रिकॉर्डिंग हले पई उते मुंहिंजो चरिया जो किरदारु सही हा त उते चऊं पिया हाणे ॿेपरी जो जंहिंमहिल मानी आई त चऊं पिया तव्हां मानी खाओ चरनि वांगुरु अच्छा जीअं चरिया मानी खाईंदा आहिनि सही हाणे मूंसां गॾु ॿियो बि एक्टर वेठो सही हाणे मां चरनि वांगुरु मां हुनखे गिरां खारायो हो खाई वियो ठीकु आहे वरी हुन वरी मूंखे गिरां खारायो हुन वरी मूंसां जोक कयो सही गिरां माना वेझे करे बिरयानी वरी हथु परे कयईं अच्छा परे जो कयईं त मां मूंखे डायरेक्ट हाणे ॿुधायो कोन हो मूं एक्स्ट्रा एक्टिंग कई मां उनखे हिकिड़ो चंपो ॿियो चंपो चरनि ते मयार कोन्हे न चरनि ते मयार कोन्हे चरियो कुझु बि करे सघे थो पोइ इहा ॻाल्हि एडिटिंग थी वई वेरी गुड ॾाढो माण्हुनि खे पसंदि आयो जॾहिं लास्ट में जॾहिं उहो शाम जो रिकॉर्डिंग पूरी थी निकिरूं पिया त उहो जेको हुतां गीतू जो जेको डायरेक्टर आहे जंहिंखां इजाज़त वरिती हुन चयो त हिन चांड खे छॾे वञो वरी परफॉर्मेंस एड़ी सुठी त भला हिनखे छॾे वञो सही ये मूवमेंट्स ऐं पल जेके हूंदा आहिनि आर्टिस्ट लाइ ऐं ख़ासि हुते उहो जॾहिं पंहिंजी कैफ़ियत सम्झे थो त उहो उनखे इन में वञणु उनखे बयानु करणु करे करे ॾुखियो थी वेंदो आहे लेकिन कॾहिं कॾहिं जीअं एक्ट अहिड़ा बि थी वेंदा आहिनि त बिल्कुलु यादगार थी वेंदा आहिनि अचनि में अच्छा कॾहिं इहो थियो त कोई तव्हांजी माना सेटिस्फिकेशन न थी हुजे कंहिं बि किरदार खां अहिड़ो को किरदारु आयो तव्हांजे नथो हीउ फन खुटण जो न आहे जेतिरो बि माण्हू सिखे उहो घटि आहे इन हिसाब सां शुरू कयां हाणे ॾिसो न मां हिकिड़े हरफन मुला आहियां गाना बि ॻाईंदो आहियां मज़ा फनकारी बि आहियां अच्छा सिंगर बि हाणे ऑडिशन थिया नातन जा सही ऐं नातन जा ऑडिशन मां वियो हुउसि उते त उते जेको जज टे वेठा सही हिकिड़े जज मूंखे सुञाणे वरितो बाबा तूं सिंगर ई मां चयो हा तूं कॉमेडियन ई मां चयो हा तूं गाना ॻाईंदो ई मां चयो हा जो नातूं मां चयो कुदरती रात आहे मां छा कयां सही मूंखे चई त हा मूंखे हुन चयो त नात मां तव्हांजी ॻाल्हि खे थोरो इंटरप्ट कंदमि पर हींअर वक़्तु थियो ब्रेक जो ब्रेक वठण बि ज़रूरी आहे नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव ॾिसनि खे जोड़े थी ऐं सां गॾोगॾु किंग टॉक्स मछरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कार्य नमन जो ससगर जो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव ॾिसनि खे जोड़े थी ऐं सां गॾोगॾु मछरनि जो स्प्रे किंग टॉक्स ऐं बॉडी स्प्रे क्राउन हीअ तालिब आऊं तव्हांखे इहा ॻाल्हि ज़रूरु पुछणु चाहींदमि त ॿिए मज़दूर खे जॾहिं तव्हां मज़दूरी करे कंदे ॾिसो था या वरी उन्हनि सां को नाजाइज़ी थिए थी उन्हनि खे उन शइ जो मुआवज़ो नथो मिले त पोइ कीअं फीलिंग्स केतिरा छा महसूसु कंदा ॾुख थींदो आहे तकलीफ़ थींदी आहे त यार हू मूं जहिड़ो मज़दूर आहे ऐं कंहिं वक़्त ते महिनत थो करे ऐं हुनखे हुनजो फल न मिले त हुनजे दिलि ते छा गुज़रंदो हूंदो केॾी महिनत सां हुनजो पंहिंजो वक़्तु कढी छॾे हुनजी मदद बि करे छॾे हुनजो कमु अची बि वियो हाणे जेको मालिक आहे उहो हुनजो कमु नथो अचे त हुनखे ॾुख बि थींदो हुनजे दिलि मां बदवा बि निकिरंदी या का अहिड़ी ॻाल्हि बि हूंदी आहे जेको चई नथो सघिजे माण्हू इशारे में सम्झी वेंदो आहे पर मज़दूर खे उहे बि अहसासु हूंदो आहे ख़ासि तौर ते इन तबिके जी लाइन में मज़दूर कहिड़ो बि हुजे इन जो अहसासु हूंदो त यार हुन वीचारे सॼे ॾींहुं महिनत कई आहे ऐं हुनखे मालिक कुझु बि नथो ॾिए पोइ हू घर वञे त छा खणी वञे पंहिंजे बचनि लाइ ॿारनि लाइ छो जो हुनजे पोयां इंतज़ारु करण वारा इलाही हूंदा बिल्कुलु त बाबा ईंदो कुझु वठी ईंदो खाईंदासीं पचाईंदासीं ऐं हुनजे घर में कुझु न हुजे त हुन घर में छा हालत हूंदी सही बिल्कुलु सही मज़दूर तबिके जा जेके बि उन्हनि जा ॿार फैमिलीज़ हूंदियूं आहिनि तूं सिर्फ़ु इन्हनि एतिरी माना लाइफ हूंदी आहे त न ई उहे एक्स्ट्रा ख़्वाहिशूं करे सघंदा आहिनि सिर्फ़ु खाइण ताईं उन्हनि जी माना महदूद थी वेंदी आहे ज़िंदगी अॼुकल्ह मूंखे यादि थी अचे जी जी हफ़्तो खनि थियो अॻु में हिकिड़ो मज़दूर आयो दुकान ते सही असां त ठीकु आहे अलाह शुक्र आहे एम्प्लॉइज़ आहियूं हिकिड़ो सौदो वठूं था महीने जो या पोइ वरी पैसा ॾियूं था हिकिड़ो कंफर्म थियल आहे उहो वीचारो 100 रुपयो दुकान ते खणी आयो हाणे 100 रुपये में चईं त बाबा हिकिड़ो मूंखे माचिस ॾे मूंखे हिकिड़ो अधु पा खनि तेल ॾे ऐं पती चांहि जो छाशो ॾे ऐं ईअं 100 रुपये में मां खणी वीचारो इहो सोचण जी ॻाल्हि आहे मज़दूर आहे वीचारो हुन दिलि में ख़्वाहिशूं न हूंदियूं
ज़रूरु हूंदियूं न। हा बसि इहो मज़दूर आहे सम्झी बचण लाइ करिणो आहे। हाणे उहो ॾाढो मूंखे अहसासु थियो। सही बिल्कुलु वाकई महांगाई दौर में 100 रुपए में छा थो मिले? कुझु बि न सामान ई ॿ मिलंदसि। हा बसि उहो ज़रूरु किलो अटो बचण लाइ अधु किलो गिहु त ख़तम थी वियसि। वरी रमज़ान शरीफ़ अचे पियो उन जी तयारी मज़बूत रमज़ान में लतीफ़ो आहे न इहो हिकिड़ो त वाणे खे नंढड़े चयो त पापा फ्रूट वठी ॾे। माना हिकु दिक़दार थींदो आहे माना पापा हुन चयो पापा चुप कर मुस्लमान जो महीनो आहे। छा चयो मुस्लमान जो महीनो असांजो इहो ई आहे। हा त रमज़ान शरीफ़ शुरू थींदो त महांगाई शुरू। काफ़ी माण्हू वाकई इन ते करे काफ़ी घरनि में ॾिठो त इन जॻह रोज़ा नथा रखनि त सहरी छा कंदासीं। चलो ॾींहं में सॼो माण्हू कुझु इफ़्तारी छा कंदासीं, सॼो ॾींहं में माण्हू कुझु खाए नथो त पाणी त पीए थो त उहो पाणी जेको उहो बि असां वटि आहे उहो बि न पियूं त कहिड़ी उन ते महीने जो राशन नथो उन खे मिले। ऐं काफ़ी माण्हू आहिनि ऐं जेके हींअर प्रोग्राम असां ॾिसनि था त चवंदमि त हीउ जेको भरारो महीनो आहे इन में मज़दूरनि जो मज़दूरी असां ख़ासि तौर ते मज़दूरनि जी मज़दूरी लॻे थी नथी लॻे। ऐं ख़ासि तौर जेके असांजे घर में जेकी मासियूं असांजे घर में कमु थियूं करनि जंहिंजी वजह को घर बिल्कुलु अधूरो आहे चवंदी आहियां बल्कि पूरो ई न आहे। जेके असांजी सफ़ाइयूं कनि थियूं असांजी मानियूं पचाइनि थियूं उन्हनि जो अहसासु करणु घुरिजे। हिन खां अलावा जेके तव्हां ॾिसो था सिंधी टोपियूं ऐं जेके ॻोठनि में औरतूं ठाहिनि थियूं उन में केॾी महिनत आहे बिल्कुलु। ऐं उन्हनि मां जेको दुकानदार खणी था अचनि न त दर्जन जे हिसाब सां उन्हनि खे छा मिलियो उनमें कुझु कोन मिलियो। तव्हांखे नोट कंदो त 200 300 400 उहे टोपियूं जॾहिं वरी हेॾे छापनि ते अचनि पोइ 1500 1000 5000 महिनत कंहिंजी थी उन्हनि जी उन्हनि खे अजर कोन थो मिले। बसि हू खणी अचनि था त उन्हनि जो इन खां अलावा जेको फ़सुलु थिए थो न फ़सुलु जेको हारी किसान आहे जेको उहो सॼो साल हारी कंहिं ज़माने में असां बि हरपो कयो। अञा ताईं मूंखे यादि आहे त बाबा साईं असांजा कुझु 2 एकड़ ज़मीन हूंदी पोइ जॾहिं हालांकि असां जेको किसान आहे उहो त ख़ुशि हुजे न उहो जंहिंमहिल अन्न अची लहंदो त भाण जो हिसाबु ॾियणो आहे हुनजो हिसाबु ॾियणो आहे हुनजो हिसाबु ॾियणो आहे रुमाल कुल ते हथो ख़ाली। किसान जी बि इहा पोज़ीशन आहे अञा कर्ज़ी हूंदो पोइ इहा ई ॻाल्हि त मज़दूर हमेशह ॾुखनि में आहे। न त पहिरें अॻे जेके हूंदा आहिनि हक़ी जेको आहे बि कानून ऐं असांजे ख़ासि तौर ते इस्लाम में शरीफ़ में बि अगरि कोई अन्न थिए थो त उन में काफ़ी हिसो उन जी माना महिनत खां अलावा त ज़मीनदार जेको आहे किसाननि खे ॾे त उन्हनि जी जेकी छा पोइ पाण फरमायो त उन जी जेकी अन्न में अञा बरकत थींदी उन्हनि जो जेको मुआवज़ो त तव्हां उन्हनि खे ॾियो था लेकिन जॾहिं फ़सुलु रहे थो त उन्हनि में उन्हनि जो हिसो इहो नोट कयो त जॾहिं वरी कणिक लहंदी मिसाल लही कणिक लथी मिसाल 2 महीना अॻु में लथी आहे हींअर लहे पई सस्ते अघ में खपंदी उहे जेके गोदाम वारा जेके सरमाएदार आहिनि उहे वॾा ढेर करे पोइ वरी उहे वरी मथे मोकिलींदा वरी चांवर ठहंदा वरी चांवर पॉलिश थींदा वरी उहे वरी डबल ट्रिपल क़ीमत में वरी दुकाननि ते पहिरीं अन्न में बरकत हूंदी हाणे हरकत अची वई आहे को किथां थो खणी वञे को किथां थो खणी वञे पोइ बरकत ख़तम थी वई आहे। वॾेरे खां पंहिंजा सॼो माल अंदरि रखो अॼु कमायूं सुभाणे अलाह ॾींदो माना इहो हिकिड़ो मालिक ते भरोसो। ऐं अॼुकल्ह अहिड़ो दौरु आयो आहे त 4 माण्हू रखां थो पोइ साल हलंदो रहे कोन हलंदो। सही बिल्कुलु सही बिल्कुलु। ताले तव्हां पाण जीअं तव्हां केतिरो बि ॾिसंदव त 8 कलाक तव्हांजी ड्यूटी हूंदी हुते बिल्कुलु तव्हां नान मेकर आहियो तंदूर ते तक़रीबन 8 कलाक त ओतिरो तव्हांखे छा लॻो त तव्हां पाण उन जी रोज़ी मां मुतमइन आहियो जेतिरा तव्हां कलाक बिल्कुलु हक़ हलाल जी रोज़ी 8 कलाकनि में जेको मुंहिंजी महिनत आहे उहो मूंखे फल मिले थो। सही जंहिंमें घर बि ख़ुशि आहिनि ॿार बि ख़ुशि आहिनि मूंखे ख़बर आहे त मूंखे 5 रुपया बचनि था। सही अगरि हुन में 10 रुपए जो या 15 रुपए जो इज़ाफ़ो थो थिए उहो जेके आम ऑर्डर जी मानी हूंदी आहे उहा अगरि लॻंदी आहे त उहो वरी वधीक पैसा मिलंदा आहिनि। आख़िर साईं व्यूअर्स खे ख़बर पए त एतिरो की नान वारे जी केतिरी मतिलबु इनकम थिए थी जो हू पंहिंजो सॼी फैमिली खे सॼे उन माहौल खे हलाए थो केतिरी तव्हांजी तक़रीबन 25,000 सही माना महीने जा 25,000 25,000 में त बिजली जो बिल थी वियो ॿारनि जी स्कूल जी फीसिस थी वियूं जेके मथां ऑर्डर लॻंदा आहिनि सही उन्हनि जा अलॻि पैसा हूंदा आहिनि। सही ऑर्डर कमु न आहे त माना 25,000 मूंखे पका आहिनि सही त मां उन हिसाब सां घर हलाईंदो आहियां त 25,000 आहिनि त मूंखे 25,000 जो कमु रखिणो आहे। उहो त मां ॻाल्हि कई न अलाह साईं 10,000 वारे खे भलाए थो सही 25,000 खे भलाए थो 50,000 खे भलाए थो त सिस्टम मालिक खे माना हलाइणो आहे। सम्झो मूं वरी इहो नोट कयो आहे त जेकर जीअं जीअं ₹1,00,000 पघार आहे न मूं नोट कयो आहे त उनजे कमीस में ॿीड़ो बि कोन हूंदो। इन मां बहितर इहो आहे त मज़दूर भलो आहे
अल्लाह साईं मज़दूर जी वॾी ख़िदमत मतलब जेतिरी वसाइल इनकम थिए थी ओतिरा ई मसला मसाइल ऐं ॾिसो न इंसान उहो दाल रोटी मीमानी में बि ख़ुशि आहे अंबनि जी सीज़न अचे थी त अंबनि जी सीज़न ॿियो त माण्हू पाण खां जेके हेठि आहिनि उन्हनि खे ॾिसी ज़िंदगी गुज़ारे ईअं न चए त हुन वटि कार आहे हुन वटि बंगलो आहे न पाण खां जेके हेठि आहिनि ॾिसां मां एतिरा पैसा कमाया उहो जेको एतिरा थो कमाए घर थो हलाए हुनजो ख़ौफ़ न हुजे उनखे ॾिसी पोइ पंहिंजी ज़िंदगी जेका न ख़ुशगवार गुज़रंदी सही बिल्कुलु सही इहो इंसान खे हुजणु घुरिजे त माना महल ॾिसी पंहिंजी झोपड़ी न साड़जे इंसान जंहिंजा झोपड़ा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे अलाह शुक्र करणु घुरिजे त या अलाह असां जहिड़े बि हाल में आहियूं तुंहिंजी शुक्र आहे असांजी पोइ बि रोज़ी रिज़िक हिकिड़ो महीने जो हिकिड़ो 25,000 हिकिड़ा अचनि था जो मुंहिंजो घर जो गुज़र सफ़र हले थो बिल्कुलु वाकई इहो शुक्र करणु घुरिजे मुंहिंजी झोपड़ी जॻह हुनजो महल आहे बिल्कुलु बिल्कुलु जंहिंजा 5,000 बि अचनि था उहो बि इंसान कीअं बसि उहो अंदरि जो हाल अलाह ॼाणे थो ऐं उहो ई रब जी वॾी ज़ात आहे मज़दूरनि खे मज़दूर कमायो थियणु घुरिजे अॼो कॾहिं मज़दूरनि खे कुझु खिलाइजी वई त बहितर आहे सही है न त हाणे मज़दूरनि खे मां हिकिड़ो आइटम थो ॿुधायां जी जी अलाह ख़ुशि करे डंडे वारो पखो नओं पखो कीअं थो हले उन खां पोइ डंडे वारो पेडिस्टल फेन 6 महीननि खां पोइ पखे में फॉल्ट थो अची वञे कीअं थो हले साल खां पोइ पखे में ख़राबी कीअं तुंहिंजो अंदाज़ो पहिरियां नओं पखो पेडिस्टल फेन डंडे वारो पखो बटन ऑन था कयूं नयो पको आहे सही सही इहो नओं पको सही 6 महीननि खां पोइ पखे में फॉल्ट अची वियो बटन ऑन था कयूं साल खां पोइ पखे जी गारंटी ख़तम कीअं थो हले बटन ऑन था कयूं ख़बर ई नथी पए पखो कहिड़ी डायरेक्शन में हवा कहिड़ी डायरेक्शन में इहा वाकई रियलिटी आहे इहे पखनि जी ईअं ई थींदी आहे ख़ासि तौर ते जॾहिं गर्मियुनि जो मौसम ईंदो आहे त पखो हेॾे थींदो आहे त वरी घर वारा चवंदो को हेॾे कर को ख़ासि त भाउ भेणनि में जुड़ो थींदो आहे वरी ॾिसो न घर में जॾहिं हिकिड़ो जंहिंजो पखो हुजे त उन में त इहा घर जा सभु भाती जेको उन पखे जी हवा में पर पोइ बि ॾिसो अलाह शुक्र कंदा आहिनि इहे ई मज़दूर आहे इहे ई जेको उन्हनि जी ज़िंदगी जो गुज़र सफ़र आहे उहो असां वक़्तु यादि आहे पुराणे ज़माने में जॾहिं असांजे ॻोठ में बिजली कोन हूंदी त छत ते सुम्हंदा हुआसीं पोइ साईं सभु को छत ते सुम्हे हे बि छत ते हो बि छत ते हो बि छत ते सभु छत हा पोइ इहो हिकिड़ो हूंदो हो त अलाह अलाह ॾे हवा ईअं कंदो घर में चवंदो यकीन कयो हवा अची वेंदी कंहिं ज़माने में सम्झी ऐं पंहिंजूं अंबड़ी मदर अलाह साईं जन्नत नसीब करे सॼी राति वेठी हूंदियूं बच्चा सुम्हनि बिल्कुलु बिल्कुलु सही बिल्कुलु बचनि खे सिखाए पर हींअर वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक ज़रूरु वठंदमि नाज़रीन हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नमन रिक्शनि खे जोड़े थी ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कारे न वञिजो सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि त जल्दी कंदा वेझो की दुकान तां सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लाख रुपए जा हक़दार थींदा ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन जंहिंमें 4 फ्रेगनेंस अवेलेबल आहिनि नाज़रीन अॼु को जेको प्रोग्राम आहे शिकागो अॼु जो जेको ॾींहुं आहे अॼु जेको प्रोग्राम आहे असां शिकागो जे शहीदनि जे उन्हनि जे नाम कयूं था ऐं उन्हनि खे सलाम पेश कयूं था त उन्हनि जी क़ुर्बानीनि जी उन्हनि जी वजह खां ही लेबर डे जेको सेलिब्रेट कयो पियो वञे ऐं अॼु जा मज़दूर जेके अॼु बि पंहिंजी मज़दूरी ते आहिनि छुटी मोकल हुअण जे बावजूद बि हू पंहिंजे पोरे जे पुठियां त असां जेको अॼु जी बि जेकी आहे महिनत असांजी ॾींहुं असांजो छो ज़ाया वञे हालांकि हुजणु ईअं घुरिजे त अॼु जो जेको ॾींहुं आहे ख़ासि तौर ते जेको ॿार स्कूल में बि सेलिब्रेट करनि था उन्हनि खे उन्हनि जी अवेयरनेस ॾिठी थी वञे त केतिरी अहमियत आहे असां सभिनी खे मिली गॾिजी उन्हनि खे ओतिरो या एतिरा स्टॉल लॻाया हुजनि त उन्हनि खे को पंहिंजे तरफ़ो को न को शइ कंट्रीब्यूट करे को राशन या थोरो थोरो उन्हनि खे ॾिनो वञे क्योंकि अॼु हुननि जो मोकल जो ॾींहुं आहे ऐं उन्हनि खे ट्रिब्यूट पेश करण जो ॾींहुं आहे जी तालिब तव्हां इन पंहिंजी मज़दूरी खां केतिरो सेटिस्फाई आहियो तक़रीबन नॉर्मल सही आहे त मां ख़ुशि आहियां इन में नॉर्मल में ख़ुशि आहियूं त पंहिंजो हिसाब किताब सही आहे सही हा मूंखे ख़बर आहे त
20 रुपया कमाईंदो 20 रुपया खाइणा आहिनि सही बसि अलाह जो शुक्र आहे उन मां ख़ुशि आहियूं सही सही बिल्कुलु सही अच्छा मंजूर साहब तव्हां रिटायरमेंट खां पोइ तव्हांजी छा सोच ऐं हूंदियूं त तव्हां छा कंदो उन खां पोइ फनकार जेको आहे न कॾहिं बुख न आहे मरंदो सही फनकार इहो रिटायरमेंट खां पोइ मीडिया खुली पिया पंहिंजी मेरान टीवी जिंदाबाद सही बिल्कुलु इंशाल्लाह असां कार्यक्रम वेंदासीं मेरान टीवी जा साथी आहियूं ऐं तक़रीबन तव्हां जेके ॾिठा हूंदा मेरान टीवी ते शादी आहे सहर आहे सही बिल्कुलु तक़रीबन मुंहिंजी एंट्री आहे हुन में किथे डांस थिए थी किथे कंहिंजे किथे कुंवार जो पीउ आहे रोवां थो सही हा इहा ॻाल्हि यादि थी वई त उन रोइण में वरी मूंखे ॻोढ़ा कोन पिया निकिरनि हाणे शौक़ु ॾिसो न मारे पासो खणी पर पंहिंजी अखि में हीअं पियो कयां हीअं वरी ॻोढ़ा त निकिरनि पोइ 3 ॾींहं अखि में मूंखे सूर हो इहो छा आहे जुनून मीडिया सां जुनून उन हिसाब सां सही मीडिया मूंसां गॾु आहे ऐं ॿियो वरी मुलाज़िम खे हिकिड़ो सुठो बेनिफिट आहे रिटायरमेंट खां पोइ हिकिड़ी पेंशन मिलंदी आहे सही पेंशन खां पोइ मां ऐं मुंहिंजे घरवारी यानियूं हली वेंदियूं पंजनि घरनि में माशाल्लाह अलाह ख़ैर सलाह सही बिल्कुलु ॾाढो सेटिस्फाई आहे पर इहो इंशा पर इहो थिए थो त जॾहिं मूंखे नौकिरी मिली हुई त मुंहिंजी पघार 1100 ऐं हाणे पघार अलाए किथे पहुती आहे पर पोज़ीशन साॻी आहे सेम आहे उहो ई महांगाई आहे या बरकत निकिरी वई आहे या ख़्वाहिशूं वधी वियूं आहिनि ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे पर पोइ बि अलाह असांखे पारत आहे जेको मालिक ॾिनो आहे उन में सेटिस्फाई आहियूं ख़ुशि आहियूं बचनि खे पालियूं पिया ॾिसो न जंहिंजी मंथली पघार न आहे उहो मज़दूरी थो करे रोज़ उन्हनि खां बि उन जी ज़िंदगी ते छा ॻाल्हि आहे इहो वरी गवर्नमेंट खे सोचणु खपे त तक़रीबन माना 75% मज़दूर आहे हिते सही नौकिर आहिनि किथे हींअर इहे बसि अञा भाग भला जो शुरू में पावर प्लांट लॻो आहे नौकिरी मिली वई न त हींअर तक़रीबन नौकिरियूं कोन्हनि भेण तव्हां ॾिठो हूंदो न जेके डिग्रियूं हथनि में आहिनि वरी हलिया था थियनि किथे पाण खे बायूं था ॾियनि सिर्फ़ु हिन नौकिरी जे लाइ मिसाल नौकिरियूं कोन्हनि हाणे बसि इहो मज़दूरी तबिको पर मज़दूरनि खे बि शाबस हुजे सही बिल्कुलु सही पेट खे पालण लाइ त सभु कुझु करे अच्छा मज़दूर जी कॾहिं ॻाल्हि अचे थी त मज़दूर चवंदा आहिनि त उनखे कुझु बि ॾिजे उहो बिस्मिल्लाह करे खाई वठो को मज़दूर जी चॉइस या पसंदि न हूंदी आहे तव्हांखे छा खाइण में वणंदो आहे कीअं मक़सदु माना खाइण जो त कहिड़ी को चॉइस आहे को फेवरेट भाॼी को डिश घर में को फरमाइश या कहिड़ो ठाहिण फरमाइश बसि शौक़ु जेको हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त टाइम ते माने मूंखे मिले कुझु बि हुजे बसि टाइम ते मिले जेको टाइम एक्चुअल मां तव्हांखे ॿुधायां मां शुगर पेशेंट आहियां अच्छा शुगर पेशेंट खे जेका मां टाइम ते न मिली हा उनखे भुख लॻे बिल्कुलु बिल्कुलु सही सही कुझु बि ॾियो पर ॾियो जल्दी मालिक ॾियणो आहे यकीन कयो कल्ह मां ड्यूटी ते हुउसि सही त थोरो लेट थी वई घर अचण में त बुख लॻी घणी मूंखे सही ऐं घर ॾे भाॼी बि कोन ॾिनल हुई मां मोबाइल ते घर वारे खे चयो जेको आहे पचा मां पहुचां थो सही हाणे मालिक ॾिसो न मालिक केॾा माना कर्म थो करे इंसान सां हाणे मां घर पहुतमि त भला जेको कुझु हो 2 मानी मां खाई वियुसि ऐं उन खां पोइ मां उथी फ्रिज खोलियो मां चयो अलाह करे छांई हुजे हिन में सही पर छांई में नज़र न आई ॾिठुमि त कुंड में 4 ॾींहं अॻु में मां नारगियूं वठी आयो हुउसि सही उहो नारगियूं थेली में पियो रब साईं ॿियो कुझु घरां उहो बि मूंखे मिली वञे केॾो इंसान लाइ केॾो मूंखे बिल्कुलु बिल्कुलु छॾींदो कोन तालिब तव्हांखे छा खाइण में को जेको मिले बसि बिस्मिल्लाह सही बसि चवंदा मज़दूर जेको मिले बसि हर शइ खाईंदो उहे थकल टुटल हूंदो आहे कहिड़ी फरमाइश कंदो सही घर में को साईं भाॼाई सां को फरमाइश वग़ैरह कुझु बि न हुन सां का फरमाइश न कंदा उहो अञा फरमाइशूं कंदी आहे कहिड़ी फरमाइश कई इहे कंदी आहे त मानी होटल खणी अचां मुंहिंजे हथ में सूर आहे नान पचाओ सही उनखे बेनिफिट आहे हिकिड़ो त ही पाण सुठा नान में करनि त भला हुननि जे हथ जो नान थिए अच्छा को भाॼी वाॼी तव्हां कॾहिं कुकिंग कई आहे रोज़ मां ई कंदो आहियां अच्छा इत्तेफ़ाक़ सां पोइ साईं भाॼी छा कंदी आहे हथ वढाए वेठी आहे कहिड़ी सुठी शइ पचाईंदा हर शइ वाह वाह गोश्त हुजे दाल हुजे सब्जी हुजे हुन हथ में 24 कलाक मेहंदी लॻल हूंदी आहे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त छो भला पुछना छो असांजी भाॼी ते एॾो ईअं वेठा हो एॾो नाराज़ ओ चवंदी आहे मां मज़दूरी ज़ाल आहियां ख़ुशि बि न हुजां मुंहिंजो ख़ुशि त हुजे तूं बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे इहा बिल्कुलु आहे बिल्कुलु मुंहिंजो मुड़ुसु ख़ुशि आहे त मां बि ख़ुशि आहियां सही मतलब तव्हांजो थियो कॾहिं वाक़ियो को सुठो कुकिंग जो या का सुठी शइ पचाईंदव कॾहिं थियो अहिड़ो वाक़ियो कॾहिं कॾहिं फरमाइश वाइफ कंदी आहे त शाम जे टाइम ते अॼु तूं चां ठाह अच्छा सम्झी हाणे मां मूड त न हूंदो आहे पर कॾहिं कॾहिं बेगम ख़ुशि बि करिणो आहे हाणे ॾिसो न हाणे मूंसां हिकिड़ो सीन थियो हफ़्तो अॻु में मोकल जो ॾींहुं मूं वाइफ खे चयो 11 बजे उथी मुंहिंजो नाश्तो पचा चए भला अॼु भला छॾे भला डबल टी पे ते खा
समझी सही वरी मूं वरी छा कयो जो पंहिंजे हिसाब सां डबो रोटी बि गरम कई बेदो बि ठाहियो सही ऐं चांहि बि ठाही बिरयानी हिकिड़ी पई उहा बि गरम कई उन ते डाइनिंग टेबल ते रखी सही सजाए मथां कपिड़ो ॾेई छॾियमि कपिड़ो हिकिड़ो जेको जोक करणो हिकिड़ो सही सही वाइफ खे मूं चयो नाश्तो ठाह भला तूं छॾींदे कोन सही पोइ कावड़ मां उती किचन में आई ऐं मां चयो हले हेॾे 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 कपिड़ो जो मथे कयो यकीन कयो उनजी ख़ुशी जॻह आई न ऐं तव्हांखे केतिरी ख़ुशी थी इहे नंढी नंढी नंढियूं ख़ुशियूं जे घर में जेके आहिनि यकीन कयो अच्छा केतिरी ख़ुशी थी माना छा एक्सप्रेशन न मतिलबु ख़ुशी में समाए कोन पई थिए त छा छा टेबल भरियो पियो आहे मां कवड़ मां उथी वियुसि सही ॾाढी ख़ुशि थींदी औरत जो जेको 4 घर जे चौधारी में रहंदियूं आहिनि उन्हनि जी ख़ुशी उन्हनि जे हस्बैंड उनजे घर वारनि सां ई हूंदियूं आहिनि उहो ई उन्हनि जो ख़्यालु रखणु उहो पंहिंजो घर छॾे आयूं असां वटि असां बि हुनखे संभालियूं बिल्कुलु शादी जे 3-4 ॾींहुं मूंखे फरमाइश कई हुन अच्छा जे अॼु भाॼी पचाए खाराए मानी पचाए खाराए 3-4 ॾींहं उहो पचाए खाराए मां अॼु ताईं पचायां थो चए मूंखां सुठी त तूं पचाई पर हाणे हिकिड़ो बहितरीन जेके हस्बैंड जा कुक हूंदा आहिनि बहितरीन त यकीननि उहा जेकी वाइफ हूंदी त जेकी फरमाइश त कंदी न हा बिल्कुलु अहिड़ी फरमाइश सॼी ज़िंदगी मूंखे पचाइणो पियो आहे अच्छा पोइ ॿार तव्हांजा पोइ चवंदा आहिनि कुझु या त उहे फरमाइश कंदा आहिनि उहे बि मथे वेठा हूंदा आहिनि कुर्सी ते बाबा तूं ई खणी आ न फरमाइशूं त भेण हाणे शुरू थींदियूं मथां ईद अचे पई बिल्कुलु उहे त हाणे मां मज़दूरनि खे वरी बि चवां थो त बा ॻोठां शादी कजो असां में जेके मिट माइट आहिनि जिन ॻोठां शादी कई आहे उन्हनि में शॉपिंग जो माना उहो सिस्टम आहे अच्छा पाण वेंदा कपिड़ा वठी ईंदा बसि सिस्टम ख़तमु असां कयूं शादियूं शहरनि मां 15 खां पोइ हल रेशम गली न इहा वाकई हक़ीक़त आहे ॻोठ वारी माई जेकी आहे न उहा सुठी आहे अच्छा मूं वारी माई अॼु काठियारी सुठी आहे तव्हां ॿई घर बि वेंदा ख़ैर सां त पोइ मुंहिंजी जेकी भाॼायूं आहिनि उहे हींअर ॾिसंदियूं हूंदियूं प्रोग्राम चवंदियूं हूंदियूं त ही घर अचनि त असां जंहिं टाइम प्रोग्राम हलंदो आहे न 10 खां 12 ताईं असांजे घर जी लाइट न हूंदी आहे तॾहिं था ॻाल्हायो वेठो तव्हांखे ख़बर आहे ईअं लाइट न हूंदी जी 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 हा त जॾहिं मुंहिंजी शादी थिए पई सही त बाबा साईं अकेले में वठी मूंखे चयो बाबा हाणे राति तुंहिंजो निकाह थींदो सही मुंहिंजो हिकिड़ो सुवालु चवां थो उन ते जेकॾहिं तूं क़ाइमु रहे अमल कई त तुंहिंजी पूरी ज़िंदगी ख़ुशगवार गुज़रंदी मुंहिंजा बाबा साईं ॿुधा जेकॾहिं तोखां वाइफ नाराज़ थिए ज़ाहिर आहे चोचू तूं में थींदी आहे न सही सही तूं हुनखे न परचाइजां अच्छा हू तोखे परचाईंदी भले 2 ॾींहं गुज़रनि 3 ॾींहं गुज़रनि 4 ॾींहं गुज़रनि मां ईअं कयो अॼु ताईं मां ख़ुशि आहियां मुंहिंजा बाबा को मसइलो कोन्हे ही त ग़लति ॻाल्हि आहे ग़लति आहे ॾिसो न हुनखे परचाइण घुरिजे कॾहिं कॾहिं उहे न कॾहिं जॾहिं उहो शादी खां पोइ 3-4 ॾींहं जीअं थींदी आहे थोरी तूं मतिलबु मूंखे बाबे चयो हाणे मां माई हिकिड़ो ॾिसनि थियूं भाॼाई हाणे उन्हनि खे चवणु चाहींदमि ॾिसो हाणे बाबे जी ॻाल्हि त मञणी आहे न बाबा साईं हाणे कंट्रोल करणो आहे कीअं कयो माना हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं चौथो ॾींहुं 5 ॾींहुं परचाए कोन पई मां चयो मूंखे माफ़ कर छॾ बाबा बाबे चवण ते त पोइ असां बि ईंदासीं सही अॼोके ॾींहं में अची करे कीअं लॻो ॾाढो सुठो अॼु पहिरियों दफ़ो मूंखे ईद जो ॾींहुं लॻो आहे ऐं आज़ादी मिली आहे वाह ज़बरदस्त ज़बरदस्त मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे कीअं लॻो मूंसां मूंखे इहो आहे त मज़दूरनि जी वॾनि माण्हुनि खे पारत हुजे सही जिन खे जेतिरो हक़ मिले उन्हनि खे ॾियनि मिसाल मज़दूर लाइ घर घुराइनि था त उनखे पाणी जो पुछनि उन्हनि खे मानी जो पुछनि मज़दूर बि इंसान आहे मां तकरीबन ईअं ॾिठो आहे त जेके वॾा माण्हू आहिनि उहे बसि अंदरि एसी में वेठा हूंदा मज़दूर पाणे ॿाहिरि कमु कंदो बाबा हुनजो गिलास पाणी मोकिलियो गिलास अलॻि मोकिलियो थो सही बिल्कुलु वाकई ईअं थींदो आहे बिल्कुलु थींदो आहे पर ईअं ॾिसो वाकई तव्हां बिल्कुलु सुठी ॻाल्हि कई त जेको उन्हनि खे वॾनि माण्हुनि खे हिदायत करणु घुरिजे लेकिन तव्हां जेको अॼु असांजे प्रोग्राम में आयो त सुरहाण चांहि जा महिमान थियो त तव्हांजे हथ में जेको आहे गिफ्ट हैम्पर्स तव्हांजे हथनि में वेंदा ऐं रफ़ीक खे चवंदमि त तव्हांखे जेको सुरहाण चांहि जा गिफ्ट हैम्पर्स ॾियनि ऐं इन्हनि में कैश इनामात बि मौजूदु आहिनि मुंहिंजी दुआ आहे त तव्हां सभिनि खे जेको आहे इन्हनि में तव्हां ॿिन्हिनि जा 10 लाख रुपया ज़रूरु निकिरनि जी ॾाढी ख़ुशी आहे जी बिल्कुलु 10 लाख 10 लाख में निकिता न जी जी 2 लाख मां तव्हांखे इनाम ॾींदुसि ओहो वाह वाह ही ज़बरदस्त पर मूंखे न तव्हां पंहिंजे बचनि खे ज़रूरु ॾींदा मूंखे कंहिं मज़दूर खे ज़रूरु ॾिजो जंहिंखे ज़रूरत आहे तालिब तव्हां न ॿुधायो तव्हां छा कंदा ख़ुदकुशी चो 10 लाख गॾु 10 लाख ॾिसंदुसि पहिरियों दफ़ो निंड वई पोइ
अल्लाह न करे ख़ुशि हुजो तव्हां हमेशह सदाईं आबाद हुजो ऐं पंहिंजे सभिनि मंझंदि ऐं तव्हांजे ॿारनि जे मथां तव्हांजे शफ़क़त जो हथु हुजे मुंहिंजी सभिनि जी दुआ आहे वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया ऐं लेबर्स मज़दूर खे बिल्कुलु आउं सलाम पेश कंदमि तव्हांखे बि थैंक यू कंदमि त तव्हां अॼु जे ॾींहं ते असांजे प्रोग्राम में शामिलु थियो नाज़रीन हमेशह मज़दूरनि जी असांखे अहसासु करणु घुरिजे उन्हनि सां एतिरी बार्गेनिंग न करणु घुरिजे उन्हनि जो हक़ु उन्हनि खे उन जी ॾियणु घुरिजे पर हीअ असांजे प्रोग्राम जो वक़्तु मुंहिंजी थियो आहे पंहिंजी पुॼाणी ते सुभाणे वरी हाज़िर थींदमि नए महिमान नए मौज़ू सां ऐं हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुराहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं ऐं उनसां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन इनशाला वरी इजाज़त ॾींदो पंहिंजी होस्ट तेरी मोहन खे अल्लाह हाफ़िज़